नाज़रीन, गर्मी की शिदत में इजाफे सबब घारो शहर वासिन में मुख्तलिफ़ वाटर पार्क्स और डंडुन जो रुख कर वरतो है। रिपोर्ट कर रहा है तुफ़ैल अहमद पंवर। गर्मी की शिद्दत में इजाफो थींदे शहरिन मुख्तलिफ वाटर पार्कन नहरुन ऐं ख़ास करे एशिया जी वॾी डंडन में शुमार थींदड़ किंजर डंड जो रुख करे वरतो है। गर्मी के मौसम में ख़ास करे छुट्टियुनि वारे ॾींहंनि में कराची, हैदराबाद ऐं ठटे ज़िले के मुख्तलिफ शहरन मां हज़ारनि की तादाद में माण्हू घारो में मौजूद वाटर पार्कन नहरुन सां गॾोगॾु किंजर डंड जो रुख कंदा आहिनि। नौजवान नंढा तोड़े वॾा थधे थधे पानी में टुबियूं हणंदे खूब मौज मस्ती कंदे नजर ईंदा आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त हिकु तरफ़ शिद्दत जी गर्मी त ॿिए तरफ़ गैर एलानिया लोड शेडिंग सबबि घरनि में वेहण मुश्किल बणियल आहे। इलाही शिद्दत है, 42 खां वठी 50 डिग्री सेंटीग्रेड हले पियो। ख़ासि तौर ते में इलाही गर्मी आहे। ॿियो गर्मी सां गॾोगॾु जेके आहे लोड शेडिंग 18 खां 20-22 कलाक बिजली बंदि आहे, गैर एलानिया लोड शेडिंग। हाणे माण्हू परेशान, घर में वेहे तो माण्हू मरे थो। इन करे हाणे हीअ कंदा आहियूं असां हिकिड़े ॾींहुं वाटर पार्क, ॿिए ॾींहुं किंजर झील, टे ॾींहं ते वाह ते अची इंजॉय भी कंदा आहियूं, वेंदा बि आहिनि। इन करे हिकिड़ी गर्मी जी सीज़न ख़तमु थी ॿियो इंजॉयमेंट थींदो आहे। तमामु घणो इंजॉय कयोसीं। हिते तमामु सुकून वारो माहौल लॻो पियो आहे, फ्री माहौल लॻो पियो आहे। फैमिली जे हिसाब सां माना तमामु ख़ूबसूरत एरिया आहे। हर माण्हू खे खपे त माना हिते अची इंजॉय। गर्मी जी शिदत भी काफ़ी हुई, उन शिदत के घटाइण जे लाइ ऐं हिन पुरलुत्फ़ जेको आहे सो माहौल खे इंजॉय करण जे लाइ असां हिते पंहिंजे दोस्तनि सां गॾु सफ़र करे पिया आहियूं। ॾाढो मज़ो थो अचे असांखे हिते, ॾाढो मज़ेदार माहौल आहे ऐं ॾाढो सुठो लॻो असांखे सभिनी खे हिते अची करे। गर्मी की शिदत जे करे दोस्त यार जेके भी पाण में गैदरिंग कई, पोइ असां घारे जो रुख कयोसीं जंहिंमें पंहिंजा पहिरियां फ्री दोस्त आहिनि। पोइ इन हिसाब सां थोरो माहौल खे बि मज़ो पिया वठूं, ॿियो गॾोगॾु गर्मी जे हिसाब सां इंजॉय पिया कयूं। ठटो घुमण आयासीं, ॾाढो इंजॉय कयोसीं, ॾाढो मज़ो आयो। पार्क जे अंदरि तमामु नौजवान तबिको आयल आहे जेके खूब इंजॉय करे रहिया आहिनि। गर्मी के मौसम में जिते नौजवान नंढा तोड़े वॾा थधे थधे पानी में खूब टुबियूं हणंदे नज़र ईंदा आहिनि त उते मुख़्तलिफ़ क़िस्म जा खाधा पचाए खाइण सां गॾोगॾु मंचला माण्हू मुख़्तलिफ़ गाननि ते रक़्स कंदे पिणु नज़र ईंदा आहिनि। कैमरा टीम सां गॾु तुफ़ैल अहमद पंवर, आवाज़ न्यूज़, घारो।